सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरखो निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जप आद सचु जुगाद सचु है भी सचो नानक होसी भी सचो। सतनाम सत श्री वाहिगुरु। ब्रह्म ज्ञानी एक ऊपर आस, ब्रह्म ज्ञानी एक ऊपर आस, ब्रह्म ज्ञानी एक ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश, ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश। ओ ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश, ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश। ब्रह्म ज्ञानी के गरीबी समाहा, ब्रह्म ज्ञानी के गरीबी समाहा। ओ ब्रह्म ज्ञानी के गरीबी समाहा, ब्रह्म ज्ञानी के गरीबी समाहा। ब्रह्म ज्ञानी परोपकार महा, ब्रह्म ज्ञानी परोपकार महा। ओ ब्रह्म ज्ञानी परोपकार महा, ब्रह्म ज्ञानी परोपकार महा। ब्रह्म ज्ञानी कै नाही धंधा, ब्रह्म ज्ञानी के नाही धंधा। गुरु ब्रह्म ज्ञानी कै नाही धंधा, ब्रह्म ज्ञानी के नाही धंधा। ब्रह्म ज्ञानी ले धावत बंधा, ब्रह्म ज्ञानी ले धावत बंधा। ओ ब्रह्म ज्ञानी ले धावत बंधा, ब्रह्म ज्ञानी ले धावत बंधा। ब्रह्म ज्ञानी कहे हो सुभल्ला, ब्रह्म ज्ञानी के होय सुभल्ला। ब्रह्म ज्ञानी कहे हो सुभल्ला, ब्रह्म ज्ञानी के होय सुभल्ला। ब्रह्म ज्ञानी कहे सुफल फल्ला, ब्रह्म ज्ञानी के सुफल फल्ला। ओ ब्रह्म ज्ञानी कहे सुफल फल्ला, ब्रह्म ज्ञानी के सुफल फल्ला। ब्रह्म ज्ञानी संग सगल उधार, ब्रह्म ज्ञानी के संग सगल उधार। ब्रह्म ज्ञानी संगे सगल उधारो, ब्रह्म ज्ञानी संगे सगल उधार। नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसारो, नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार। नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार, नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार। सुखमणि सुखम रतु प्रभु नाम, अमृत प्रभु नाम। सुखमणि
प्रभु नाम सुख मणि सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम 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 सुखमणि वाला सुखमणि श्री राम श्री राम हे राम श्री राम प्रभु जो नालो जेको वेदन उच्चारण कयो वो ब्रह्म ही कयो आहे। पार ब्रह्म ब्रह्म न ब्रह्म ही पार ब्रह्म। ब्रह्म दिसे ब्रह्म सुनिए सो ब्रह्म दृष्टि आया। सब ब्रह्म पसारा है, सजो पसारो ब्रह्म जो आहे। ब्रह्म ही ॾिसण में अचे थो, ब्रह्म ही ॿुधण में अचे थो। भगवान गीता में चई छॾियो, कणछी भी ब्रह्म, बाटी भी ब्रह्म, सब्जी भी ब्रह्म, रंधण वारो ब्रह्म, खाइण वारो ब्रह्म, ब्रह्म है ब्रह्म। उन ब्रह्म खे यादि करण लाइ उन जे मथां नालो पियो ओम। ओम जो अर्थ आंदोम सोहम। सोहम निराधार रहे थो, ओम खे आधार रहे थो। हाणे असां हेॾे अचूं, संतन नीति शास्त्रनि में बि लिखियो, सम संतोख न और सुख, संतोख जे समान कोई सुख कोन्हे, और तपन खिम्या समझान, जेको खिम्या धारण करे थो इन जहिड़ी काई तपस्या कान्हे। और ब्रह्म ज्ञान समदान न, ब्रह्म ज्ञान जहिड़ो कोई दान कोन्हे। और धर्म न दया समान, दया जे समान कोई धर्म कोन्हे। श्री राम। अॻे बाबा जन अष्टंग जेको कथा जे मथां पढ़ियो वेंदो हो, सर्व शास्त्र मय गीता, सर्व देव मयो हरि, सर्व तीर्थ मय गंगा, सर्व धर्म मयो दया। सभिनी धर्म में दया सृष्टा। तो ब्रह्म जी ॼाण मन में धारणी आहे। मन जी खोराक ई ज्ञान आहे। मन जी खोराक ई ॼाण आहे। जंहिं ज्ञान खे ॼाण चइजे। मन ॼाण खां सवाइ रही न सघंदो। राम। या त प्रभु जे नाम सां, उन जी वृत्ति सां, उन ध्यान में, उन भाव में जुड़ियो रहे, न तो खाली मन शैतान जो घर। जंहिंखे असां हिंदी माया सॾियूं था, माया जा ख्याल ई उथंदा, कामनाउनि जा, वासनाउनि जा, उनखे ईसा ने मुस्लमान शैतान सॾियो आहे। श्री राम। माना ॿाहिरि ख्याल उथंदा, ॿाहिरि विनाश आहे, ॿाहिरि माया आहे, उहा हिकड़ी नाश थी वेंदी। तो पंहिंजी वृत्ति खे बणाए रखण जे लाइ ब्रह्म में, मिन्स नाम में, जेको मां अॻ में ॿुधायमि त ब्रह्म ते नालो ओम जो पियल आहे। सब सनातनी संत ओम जो उच्चारण कराईंदा आहिनि।
सतगुरनि मां घणनि खे सोहंग जे शब्द जो ज्ञान मिले थो। जेको दान करे थो इन जहिड़ो कोई दान कोन्हे, उन जो तुलो मुल चुकाए न सघिबो। गर्भ गीता में लिखियो, करोड़ भेरा गायत्री मंत्र जपे, करोड़ भेरा, हिकु भेरो गुरु जो शब्द जपे, बस उनजे समान एडी महिमा है। तो जेके ब्रह्मज्ञानी पुरुष आहिनि, एक ऊपर आस, मां हिकिड़ो चिन्ह रखां, जंहिं दर ते वेठा आहियो, प्रभु पहुचायो आहे, सखी पहुचायो आहे। अध्यात्म जंहिंजो नालो पूर्ण रूप सां बाबा में जेका भी अध्यात्म जी वाणी खणबी आहे, पूरी जी पूरी फिट थींदी। श्री राम। पूर्ण अध्यात्म जो रूप, जेको बि अर्थ करे अचे मथे पहुचबो, भई इन शइ खे काथे ॾिसजे, बस ॾिसो अचे। हिक ते आस ब्रह्मज्ञानी की, ब्रह्मज्ञानी एक ऊपर आस, ब्रह्मज्ञानी एक ऊपर आस। वाह, एक ऊपर जा कई मिसाल। ये असां ॾिसी छा रहिया आहियूं, हिक जे आसरे जा है नज़ारा आहिनि। छल सां प्रभु कृपा सां कुछ सिखण जे लाइ असांखे मन एॾो दोखो थो ॾे। संत ॿियनि खे ज्ञान जा उपदेश ॾियनि था, पाण त माया कठी कंदा वेंदा आहिनि। भाई घुरनि था कंहिंखां, उगाड़ियूं कनि था, या उनजी वाणी में अहिड़ो अचे थो त धन ॾेई वञो। इहो मन असांखे दोखो अलाए छो थो ॾे, छो जो मन में हौमे नथी मिटे। इहो अखर मूंखे तॾहिं चवणो थो पए। राम, हौमे वॾी ज़हर आहे जेका संसार खे नाश करे पोइ छॾे थी। संतन मां इहो न सिखियो, साईं सभु तुंहिंजो आहे, सभु तूं ई आहे, हुनजे नाले ते हलाईंदो वञे। हे नज़ारा त उन्हनि जा थियनि था। धन चाहे बि अथो पर हलाए नथो, शांति चाहे थो पर नाम में मन नथो लॻाए, सुख चाहे थो पर शेवा नथो करे, केॾो उल्टो पढ़े थो। राम चाहे कुछ थो और करे उहो नथो, उहो बीज बोए नथो। क्यास तो अचे संतन खे, तॾहिं ज्ञान जी लाइट ॾियनि था। एक ऊपर आस ब्रह्मज्ञानी का नहीं विनाश। ब्रह्मज्ञानी जो नाश न थींदो। ब्रह्म ही सभु कुछ आहे, नाश कीअं थींदो? ब्रह्म जी जेका ॼाण आहे उहा नाश न थींदी। बस ज्ञान में मन खे एकाग्र करण सां शांति मिलदी और आनंद जी अनुभूति थींदी। ब्रह्मज्ञानी कहे गरीबी समाहा, जंहिंखे ब्रह्म जी ॼाण आहे उहे पाण खे सदाई मिसकीनी में भाव में रहंदा, यानी निमाणा थी रहंदा। गरीबी भाव, निमाणा थी रहना, मिसकिन भाव में रहना। जेके प्रभु जा गुण आहिनि उहे उन्हनि में ईंदा। प्रभु मिसकीन आहिनि, गरीब आहिनि, सदाई शांत में आहे, असांजे अंदर वेठो आहे। छड़ो उन सां असां मन मिलायूं, पंहिंजो पाण असांजे जीवन में मिसकीनी अची वञे। जीवन खे असांजे मथां तरस अची वञे, बलहार वञनि पिया। ब्रह्मज्ञानी परोपकारो माहा, गरीबी धान कयूं काई घुर्ज कान्हे,
तो उन्हनि जे हृदय में परोपकार ठाठा मारींदो पियो, झोलियूं लहरी पियो उथदियूं, ॿियनि जो भलो कयूं, ॿियनि जो भलो थिए, जेतिरो थी सघे ॿिए जो भलो थिए, जेको असांजो साम्हूं अचे उनजो भलो थिए। राम परोपकार उमाहा उमंग पैदा थींदा पिया सदाई ॿिए जे भले जे लाइ। उथण सां प्रभु खे इहा अरदास कजे, साईं मां शेवा कराए, हे प्रभु मां शेवा कराए, बस न त ॾींहुं मुंहिंजो बर्बाद वेंदो, बस शेवा सां ॿिए जो भलो थींदो, उनमें तो पंहिंजो भलो कोन्हे, तोखे आसीस मिलंदी। इहो ई विवेकानंद जे कथन अनुसार स्वार्थ आहे। पंहिंजो मक़सद पूरे करण जे लाइ तूं ॿिए जो भलो कर, तुंहिंजो भलो थी वञे, इहो ई स्वार्थ आहे। तूं पंहिंजा स्वार्थ केतिरा पूरा करे सघंदे, तुंहिंजे ख़्यालनि सां तोखे छा छा मिली सघंदो आहे। तूं ॿिए जो भलो कर, जेकी चाहींदो तुंहिंजो भलो थी वेंदो, बस इहो ई सचो स्वार्थ आहे। श्री राम। ब्रह्मज्ञानी परोपकार उमाहा उमाहा, ब्रह्मज्ञानी के नाही धंधा, ब्रह्मज्ञानी के कोई धंधो कोन्हे। मां को सलाह पुछण ईंदा आहिनि, पोइ हे धंधो कयो, मुंहिंजा भाई न कयो, मां काथों कयो, तूं मां को पुछणा। श्री राम। बाबो जहिड़ी तुंहिंजी स्थिति आहे, ये सलाह मिट माइटनि खां वठि, वहिंवारनि खां वठि, सभु पंहिंजा आहिनि। कंहिंखे वॾो बणाईंदे तोखे सलाह ॾींदो न, कंहिंखो सलाह वठंदे त ॾींदो न। श्री राम। हर अखर खे संतनि मां खणी वञो, अचो था मथो टेकियो था त सम्झो संत जेके अखर चवनि था असांजे भलाई लाइ चवनि था। सभु तव्हांजा आहिनि, नगर तव्हांजो आहे, कंहिं वेंदो या अहंकार छॾियो, असां मान छॾियूं, जंहिंखे वॾो बणाईंदासीं असांखे रायो मिलंदो। सभु पंहिंजा न असांजा। सत्संग में सिखी वञो, कोई धारियो कोन्हे। तूं कंहिंखे मान ॾींदे उहो तोखे मान ॾींदो न। मान इहो आहे मन जो रखणु। तूं ॿिए खे महसूस कंदे न हे मुंहिंजो वॾो आहे, सलाह मिलंदी, उहो तुंहिंजो मान रखंदो, तोखे रायो ॾींदो। संतनि बरकत जो वठी वञो, बरकत जो रस्तो वठी वञो। तुंहिंजे रुपए विझण सां बरकतां कोन पवंदियूं। चवनि था सैकड़े ते रुपयो कढ धर्म जो, तुंहिंजा दुख हटंदा, त रुपयो ॿियो कढ, तोखे बरकत वधंदी। राम। पोइ ॿुधायो अचे असांखे छा फ़ाइदो थियो। तूं रुपयो विझ न विझ, तूं छड़ो भावना कर, धर्म खे भाईवार बणाए। राधा स्वामी मत में संतन जो हुकुम आहे, अमृत वेले 2.5 कलाक त वेहणो आहे, इहो प्रभु जो वक़्तु आहे, उन खे ॾियो। तोखे धन खपे, उन खां पोइ वधीक वेहण शुरू कर, त धन केॾो थो पहुचे उते ॻणियो नथो वञे। फलक कीअं डुकंदे पहुचे थी। 3 कलाक त प्रभु खे ॾियो ई ॾियो, तंहिंखां पोइ तोखे धन खपे त मथे वेह। जेतिरो वेंदो वेंदे घंटा ओतिरा वधंदा वेंदा, ओतिरो धन वधंदो वेंदो। नाम तोखे धन बि ॾींदो। जेको प्रभु धन ॾियण वारा ओॾे लॻणो ई कोन्हे, उनजे लाइ हवाले कुझु वक़्तु करणो ई कोन्हे। श्वास प्रभु जा, वक़्तु प्रभु जो, सभु कुझु प्रभु जो, तूं उन जो हूंदे उन खे न अॻियां ॾींदे। राम। तूं पंहिंजो पाण खे पाण दुखी थो करे पियो। सुखदाता परमात्मा आहे, तुंहिंजी शरण वेंदे तोखे सुख मिलंदो न, हर प्रकार है। ब्रह्मज्ञानी के नाही धंधा, ब्रह्मज्ञानी ले धावत बंधा। मन जेको दौड़े थो, ब्रह्मज्ञानी उनखे धावत खे, डोड़ण वारे खे ॿधी रखे थो। बस प्रभु में जुड़ियो रहो। प्रभु खे जेकी तोखे शरीर ॾिनो तंहिं पाणे पहुचाईंदो। तूं जीअं हलाईंदो वेंदे तीअं वधंदो वेंदो। तुंहिंजी रोटी खां वधीक आहे, घणो वधीक आहे। तूं हलंदो वेंदो, ईंदो वेंदो, हलंदो वेंदो, ईंदो वेंदो। तूं परोपकार जी भावना कर, पुरुषार्थ करे, परमार्थ जे लक्ष्य खे
प्रसाद जे रूप में फैलाए। बस तुंहिंजो सार तो सुते सुत थींदो वेंदो, तुंहिंजा ज़रूरतूं पंहिंजो पाण पूरी थींदियूं वेंदियूं, रूंग में पूरी थींदियूं वेंदियूं, ख़बर न पवंदी। श्री राम। ब्रह्मज्ञानी ले धावत बंधा, ब्रह्मज्ञानी के होए सो भला। ब्रह्मज्ञानी को जेको भी थींदो भलाई जो कम थींदो। गृहस्थ में रहंदे साईं सतराम दास को जेके कम थिया भलाई जा, साईं खोताराम साहब को, अमर शहीद साहब को, सखी बाबाजन को, टिनी संतन जा परोपकार गणबा वञनि। भाई कंवरराम साहब जा घणा साल गुज़री वेंदा, घणा ग्रंथ भरबा जेके इन संतन परोपकार कया। श्री राम श्री राम। साईं न्याणी जो विहांव आहे, चङो बाबा कहिड़ी तारीख़ आहे, गरीब चए थो, पहुची विया, वो ज़ाल वठी करे घर खाली, घर जो दर ॾिनो पिया। सुबुह जो जंज अचणी आहे, चक जे भरिसां हितां वाह तो वेंदे हितां कोई ॻोठ हुयो, साईं जन पास पिया थियनि, तपेदार ॾिसी करे मथे आयो आहे। उहो पंहिंजो रेंजर ऑफिस सर्वेर जी सर्वेर आयो आहे। चए बाबा हिन गांव में वञणो, उते पहुचण जो दर ॾिनो पिया। पंहिंजनि भगत साहब खे ॾिठो, सभु सामान थी वियो। राम रसोई पंहिंजनि कई, सुभाणे जो उहो जंज वॼी आई, सॼो साईं जन न्याणी जो पी पी करके कार्ज कयो। ॿिए ॾींहुं चयूं हाणे विहांव कार्ज थियो, हलूं, पर कीअं हलूं? वो मालिक वञी झंग में वेठो, हुनखे घुरायूं, हुनखे घर समर्पण करे। अहिड़ा परोपकार बि संत कया। राम। अॼु भाई प्रेमेराम जा टई पुट अरबपति पार्टी आहिनि, हाणे करोड़नि जो कमु न आहे, अलॻि अलॻि टई भाइर। श्री राम। प्रेमाराम जॾहिं पणिजे पियो, भाई नचूराम पिताफन दरबार में शेवा कई, गदी भी मिलनी हुअसि माता साहब खां पोइ, और हेॾे सचन साईं जो भी शेवक हुयो, साईं खोताराम साहब जो। तो साईं सतराम दास आया न, हिकु राति अॻ में पहुता। भाई नचूराम पंहिंजी घरवारी खे वठी करे पहिरीं गुरी में वेठो वञे रोटी खाइण। चई भगत जो हेॾी खलकाई अथसि, असां टपड़ कोन्हे, कीअं हे पूरा ई कंदासीं? भेण पाण त विहां बि असांजे घर में, घोट बि असां ई बुख मरूं, हल त प्रेमा मां रोटी खाई अचूं। संत जा ॿोलिया हुया, पाणे मुंहुं ॾींदो, ईअं ई थियो। कहिड़ी हिन सत्संग में? श्री राम। पूरो थी वियो? ॾेखारे नथो, तूं मुंहिंजे इशारे खे नथो ॾिसे या? बाक़ी चश्मो तोखे बि हाल पूरो आहे, आङुर त ॾेखारे न। अरे श्री राम। पोयों वेलो भाॼी जो थियो आहे, साईं जन करायो आहे, खुटो खाधो सॾींदा आहिनि। हाणे हेॾी खलका, थोड़ी कसाई अची वई, साईं जन खे ॿुधायो अची। चई हा बाबा, वो पाणी गरम करे उनमें लूण मिर्च मिलाए करे रस खे वधाए करे पोइ तव्हां हुनमें ऐं दाल बि ठारायूं अहिड़े क़िस्म जी जेका उन में रस जे रूप में मिलाए छॾियो। श्री राम। वो कुनो रखियो रहियो, दाल कुननि में चढ़ंदी, रोटी सॼो पूरो थी वियो, जॾहिं सभु थी विया, साईं जन भंडार में अची करके खॾ खोटाए करे उहा दाल जी जेका कुनी उहा खुॾ में पूराई। घणा माण्हू ईअं न चवनि दाल मिलाए खाराई थो। अरे वाह संत। श्री राम श्री राम। परोपकार सां छा घटायो अथऊं। राम। अॼु उहा रड़की सोनी थी पई आहे। 80 एकड़ में आस्थान ठहियो पिया, हेतिरा सचे साईं जा आस्थान थिया आहिनि।
विदेशन में केतिरनि मुल्कनि में संत जो। ब्रह्मज्ञानी कहे होए सुभला, ब्रह्मज्ञानी सुफल फला। ब्रह्मज्ञानी सदाई श्रेष्ठ फलदो रहंदो, सुठो फलदो रहंदो। ॾिसो था न सभिनी जा मन में ईंदो भई जेको असांजो प्रयास हले थो। कल पॉइंट भी 26 तारीख़ इहो लिखियो पियो तो सच्चा प्रयास कभी निष्फल नहीं जाता। 26 तारीख़ जो पॉइंट लिखियो पियो असां तो 84 जो अमरावती खां शुरू थींदड़ आख़िर अमरावती वारनि ई पूरो कयो सचे साईं जो। पर अॼु 2010 में मूंखे लॻो पए असांजो आश्रम पूरे भारत लेवल ते नज़र में अची वेंदो। अॼु भारत में टिकली निकिरी आई कंवरराम मिशन जंहिंजे हेड ऑफिस शिव शांति आश्रम, जंहिंजे पेट ते हुन सही पाती मंजूरी ॾिनो, टिकली निकिती। भारत जे हर जाति में संत जे नाले जो प्रकाश थी वियो। अमर शहीद साईं कंवरराम ब्रह्मज्ञानी सुफल फला, सुफल फला, सुफल फला। 125 संत जो मेलो पूरे भारत में जोर शोर सां सबको पंहिंजे ओ जीअं जो तीअं एतिरी हर्षता है टिकली निकरण जी सॼी भारत में। विदेशन में चिठियूं अचण शुरू थियूं आहिनि, फोन अचण शुरू थिया आहिनि। श्रेष्ठ फलियो आहे। सभई ॾींहं हिन 2010 में 50 साल बाबा जी शताबंदी पन्याकल मल्हाई वई। 100 साल रड़की साहब में, 125 साल अमरावती में, 125 साल छठी जो हिते मल्हाइणो आहे। 250 साल बाबा जी भारत में वर्सी साहब जो, 100 साल सचे साईं जो। मथों 4 तारीख़ पूज ॾेहरी साहब जो 50 साल आस्थापना जो पन्याकल में। मथों रात जो गद्दी वेहण जा 50 साल। राम सब कार्यक्रम हिन साल में। ब्रह्मज्ञानी सुफल फला, ब्रह्मज्ञानी सुफल फला। ब्रह्मज्ञानी संग सगल उधार। ब्रह्मज्ञानी जे संग सां सभिनी जो उधार थींदो। जेको ब्रह्म जे संग में ईंदो, ब्रह्म ज्ञान जे संग में ईंदो, ब्रह्म जे ज्ञान खे प्राप्त कंदो, हृदय में धारण कंदो, उन जीव जो उधार थी वेंदो। श्री राम। नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार। नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार। ये तो बई मानव ईंदियूं। उन ब्रह्म ज्ञानी के संसार जपींदो पियो साईं कंवरराम, सतराम दास, गुरु नानक शाह। ब्रह्म ज्ञान के या बी माना तो उन्हनि जे संग में श्री राम, संग में नाम जपण वारनि जो उधार थी वेंदो। ब्रह्म ज्ञानी जपे श्री राम, ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार। उनके संग में संसार आप और नाम जपावे, नानक सो भगवंती भगवंत को पावे। पाण संत नाम जपंदा जपाईंदा सभिनी जो उधार थी वेंदो। एतिरे नखरनि सां सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम।
बोल गुरु नानक देव सखी बाबा राम अमर शही साईं कंवराम सच्चे साईं सतराम दास सर्व संतन महात्मा सर्व संतन का